दोस्त है वह दोस्त है उठी उठी दोस्त है तू कह रहा वो तो मुखे वैसारे चली तू मला का हिसाब उठाया वाना तू मुंह नहीं तू जेरो आई मां जन्नत में आया दोजख में तू जन्नत में दोजख जे विच ते आई मतलब तो मुझे घर में आई गोली मारने लगी तोखे गोली किथे भी कौन लगी और ठका छा जो नौजवान ठका तो पिस्टल जो हो पर गोली मां सीहो निकतल तू ज़हनी सदमे जे करे बेहोश थी वई ओए मथे में सूर पई गयो छोकरी का क्या जिंदा काथे आ कमरे में आहे पर तुझे लाइ ॾाढी परेशान हा तुझे मुझे लाइ परेशान हुन मूंखे बाहूं ॿधियूं ख़ुदा जा वास्ता ॾिना त मां कीअं बि करे तोखे बचायां मुझे बचाने लाइ हूं तव्हांखे बाहूं ॿधी प्रोफेसर साहब हुनजे मन में अलाए कहिड़ा उधमा हूंदा तूं अञा तजुर्बे खां नथो मोड़े न तोखे त छोकिरी जे दिमाग़ हालतुनि जे लिहाज़ खां जेको रद्द अमल क़बूल कयो आहे उहो बिल्कुलु मुंहिंजे नज़रिए मुताबिक़ इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ इत्मीनान बस जेका मरण लाइ बेचैन हुई हाणे उनखे ज़िंदगीअ जो फिक्र आहे सबर कर मुझे तजुर्बे जी हिकड़ी कड़ी अञा बाक़ी आहे हू छोकरी हाणे हेॾा ईंदी अरसलान अरसलान अलाए कहिड़ा तजुर्बा तो करे मां ही पट्टी तुंहिंजे बांह ते थो बस ठीकु आहे तोखे हिकिड़े ज़ख़्मीअ जो किरदार अदा करणो आहे ठीकु आहे हल तोखे अच अच पंहिंजूं ही अखियूं थोरी देरि लाइ बंदि कर अरसलान छोकिरी खे वठी आ जी सब सही है ट्रेन ट्रेन